अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। दुल्हन अभी चार दी दुआ है कुछ है पहले वो भी आना उता कपड़न जो भगवान दुआ है कपड़न जी सही सिलाई 1000 कर ले एडो ता मांगो मां वाले मां गई थी भैया तो के खबर ना है कपड़ा ने पंजे से जाता वटो 1000 रुपया त पो हाणे काथो पूरी कयो था बस पूरी लामी वठे लीलामी भी त पैसो खाईंदो नी वो 300 वो भलो थी 1000 रुपया हो हाणे लीलामी माण्हू छा चवंदा ईद लॻी पिया ईद ॾींहुं लीलामी था पायो पोइ हाणे इहा कहिड़ी ॻाल्हि आहे असां सिंधी माण्हू करे लीलामी पाता ई न आहिनि कपिड़ा न वो तो जी मर्जी है जेको आहे सिलाई मां तो के इहे ॿाहिरि मुल्क जा पठान पंजाबी मज़ूरी करे बि ॼाणनि असां सिंधी माण्हू होटल ते वञी वेहंदासीं टोप निराड़ ते हूंदो सिगरेट हथ में हूंदो सॼो ॾींहुं लही करे 5 रुपया खीसे में न हूंदा त बि असां होटल ते वेठा हूंदासीं बाबा हाणे सिलाई या थींदई जे सिबराई तो जी मर्जी आहे जे न सिबराई वाली तो जी मर्जी न आहे हूंदा पैसो ॾाहे पोइ हाणे रख ते कयो भला कणिक ते वठिजो कणिक लाहिण वारी आहे छा थो चवे हा बाबा जो तूं ॾे सिलाई त तोखां असां लॻो वठूं था न त रखत वखत कोन्हे ॾिसो था केॾी महांगाई थी वई आहे ग़रीब आहियूं हे चरिया किराने जो दुकान थोड़ी आहे तो के मां रखत करे जा रखत करे जा ईंदासीं खाई न ईंदासीं उस्ताद इहो कॾहिं बि न थींदी जे सिबराए तुंहिंजी मर्ज़ी आहे जे न सिबराए त बि तुंहिंजी दिलि आहे केॾी त मुंहिंजी बि हलंदी आहे जो मां कंहिंखे वठी ईंदुमि नी दामिन बि केरु हिन ज़माने में न पवंदो मुंहिंजो तव्हां मूंखे अहसासु कयो कॾहिं बि न थींदी जे सिबराए तो आहे तुंहिंजी दिलि आहे जे न सिबराए त बि तुंहिंजी मर्ज़ी साईं आहे अलाह तव्हांखे वधाईंदो के ग़रीब ते अहसासु कंदो ॾेई ॾींदोमांव पैसा 8 ॾियारनि अल 8 ॾींहं न न उस्ताद मां हरामी न आहियां मां तव्हांखे ॾेई ॾींदुमि हे तव्हांखे भुलाए थो न साईं अॻ में बि तो जो हमरा हिकिड़ो आयो मूंखे धके वियो आहे धके आहे हा पोइ माण्हुनि जहिड़ा सभई बि उस्ताद न हूंदा आहिनि तूं आहे उहो न न आंगुरनि खे बि संदा आहिनि सभु ईअं न आहिनि हे भुलाए थो तव्हांखे छा बाबा हाणे तूं सिबराईंदे या न सिबराईंदे मूंखे इहो ॿुधाए साईं मूंखे ॾियणा सिबराइणा त आहिनि न हे पंहिंजो वॻो वठ ओधर दोधर असां न कंदा आहियूं वरी बाबा कोन्हे का ज़रूरत ओधर कपिड़नि जी बि ओधर थींदी आहे भेण ठग आहे किथां किथां अची था ॾाटे में लॻनि